और रुगो पुलिस का छो पुलिस है चवंदा जहिड़ो पियो हले वकीलनि जो ऐं हिक ॿिए आम्हूं साम्हूं थी विया आहिनि ऐं वकील इनकलाब आणे विधो आहे सॼी सिंध उथलाए विधी अथनि त उहा पुलिस जूं ज़्यादतियूं वधी वियूं आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे मुंहिंजो ॾियो SP खे हटायो माना ही SP सां ई नथो खपे छा कयो आहे वकील जी गाॾी हुई उनजा शीशा हुआ रंगीन जेका ॻाल्हि ॿुधण में आई आहे ख़बर न बि कहिड़ी हुन ज़्यादती कई आहे उते जहिड़ी हुनखे ज़्यादती करे सघनि था उहा कनि पिया अॼु जी ॻाल्हि कोन्हे का सभिनी सां कनि पिया आम माण्हू जेको आहे सो वधि खां वधि जेको आहे सो आम माण्हू लोड़े थो उनजे करे उनखे जेको आहे सो लाहे चयूं बाबा इहो असीं मां पिया हलायूं ऐं इहो कानूनी ॾोह आहे ऐं तंहिंजे करे उनखे चालान करे छॾियूं उनखे उनखां पोइ वकील मच्छरजी पिया आहिनि कावड़जी पिया आहिनि ऐं पोइ इहो कोन्हे कंहिंखे ख़बर त जेके वॾेरनि जूं गाॾियूं वॾेरनि जूं गाॾियूं हाकमनि जूं गाॾियूं उन्हनि जे हवालनि जूं गाॾियूं ऐं उन जा चमचा चड़ा उहे उन्हनि जी गाॾी खे कॾहिं तव्हां ॾिठो आहे पंहिंजो को साफ़ शीशो अंदरि में माण्हू वेठा आहिनि ॿेड़ूं वेठा आहिनि माल पिया खणियो वञनि चर्च पिया खणियो वञनि छा पिया खणियो वञनि कॾहिं हुनखे बीहारियो कोन्हे रस्तनि ते उहो मिसकिन माण्हू उन्हनि खे जे बसुनि खे बीहारींदा ऐं पोइ उन्हनि खे लाहींदा पोइ उनजी बेइज़तियूं कंदा पोइ उनजूं झड़ियूं वठंदा पोइ चमाटूं हणंदा उन्हनि खे मास्तर उस्ताद प्रोफेसर बि कंधे हेठि खड़ो सिपाही जे अॻियां बीठो हूंदो आहे तव्हां एॾो त जेको आहे माण्हुनि खे बुछड़ो तव्हां माण्हुनि खे कयो आहे सो असीं गैर कानूनी कमु जेको बि थिए थो जेको बि करे थो उनखे सज़ा मिलणु खपे छो जेसिताईं असीं कानून ते न हलंदासीं सभिनी खे कानून ते हलणु खपे पुलिस आहे पुलिस जूं कहिड़ियूं ज़ातियूं असांजो ॻोठु धारियल था ॻोल्हियूं धारियल त अलाए केॾा विया हलिया 32 घर असांजा ड्राए छॾिया ऐं पोइ माइनि खे ॿारनि खे बचनि खे पोड़नि खे पोइ जेतिरो कुटे सघिया ओतिरो उन्हनि कुटियो कुझु बि कोन थियो को न को दाद न को फरियाद कंहिंखे दाद फरियाद मिलिजे से लोड़ा उथिया जनी सिंधी धी इहे लोड़ा उथी विया माण्हू कंहिंखे दाद ॾिया सही लोड़ा उथिया जनी सिंधी धीर मारवाड़ा फ़क़ीर कंहिं दर ॾींदा न आहिनि मन को दर ई कोन बचियो आहे जेके दाद अचे जिते वञो उते जेको आहे जहान ख़ान उते वेठो आहे तंहिं करे असांखे पुलिस सां हमदर्दी आहे जेके सुठा माण्हू आहिनि पुलिस सां बि ज़्यादती न थियणु खपे कंहिं सां बि ज़्यादती न थियणु खपे पर वकील ही माण्हू छो जेको आहे थाणनि ते केस मुका करे था अचनि हू जमादार वेही जेको आहे सूबेदार जे जेको आहे कमरे में ऐं उते वेही ॿधी चोरी करे था छॾीनि ऐं छो बाबा ही वकील ॻाल्हाइनि कोन था फी खां सवाइ ऐं असां वटि फी आहे कोन लखनि हाणे हज़ारनि जी ॻाल्हि कोन्हे हाणे लखनि जी ॻाल्हि थी वई लखे रुपया जेको आहे फी था वठनि उन जे करे छा करियूं बसि पोइ वॾेरे खां चवरायोसीं 2 टे ॾोकर ॾिनासीं जान छुटी वई पोइ हिते कोर्टुनि में पोइ जज पोइ जेको हफ़्ते में केस ख़तमु थियण जो उहो हले थो 4 साल थो हले हुननि जा केस जो जेको जेके मरियो वञनि जेके उन्हनि जा पुट तेसिताईं उहे हल कोन था थियनि या ॿुॾियो था वञनि पिया त कंहिंखां कंहिंजी शिकायत कजे पुलिस जी शिकायत कजे वकीलनि जी शिकायत कजे जजनि जी शिकायत कजे कामोरनि जी शिकायत कजे हाकमनि जी शिकायत कजे कंहिंसां कजे आवाम खे ॼण रत रवाड़े छॾियो आहे रत जा ॻोढ़ा ॻाढ़ाए छॾिया आहिनि रत जूं मानियूं खाराए छॾियूं आहिनि मिसकिन माण्हुनि खे सभिनी तंग कयो आहे सभिनी खे सुधरणु खपे उस्ताद मोहतरम आहिनि चवंदा अचनि कोन था पढ़ाइनि कोन था ॾुख जी ॻाल्हि आहे लखे रुपया पघारूं थी वियूं को बि नथा पढ़ाइनि पोइ अचो नातूं ॿुधो आहे छोरनि खे हाड़ हुअड़ करियो ऐं पोइ वरी हलिया था वञनि ईअं न थियणु खपे सभिनी खे ॿाहूं था ॿधूं सभिनी खे ख़ुदा त रठ त कंहिंखे कोन हणंदो उहो तव्हांखे जेको आहे ईअं त मिंथूं करे वियो लतीफ़ तव्हांखे मिंथूं करे ॾाहा थियो सुठा थियो चङा माण्हू थियो आवाम दोस्त थियो इंसान दोस्त थियो इंसान दुश्मन न थियो
अवाम दुश्मन न थियो, इहे ई अवाम, इहे ई माण्हू, इहे ई मिसकिन माण्हू तव्हांखे खाराइनि बि इहे था, पियारनि बि इहे था, धंधोदारी बि इहे था कनि, अन्न बि इहे था पैदा कनि, भाॼियूं बि इहे पैदा था कनि, फ्रूट बि इहे तव्हांखे था, खीर बि इहे। इन्हनि माण्हुनि खे हुन छॾियो आहे, असांखे पीर छॾियो आहे। सुठियूं ॻाल्हियूं करियो करियो मथो कुड़ियो वञनि माण्हू। जंहिं बि ऑफिस में वञो उते ॼण काट खणे वेठा आहिनि, कुहाड़ा खणे वेठा आहिनि, को बि कमु। हाणे छा कजे, ॻाल्हाइजे न। पोइ लतीफ़ साईं चयो न, वाई वञे विशाल कने की मसुणा, भलो करे भाल त अखियल अंधो थिया। इहा कंडीशन थी वई आहे। अखियूं कढाए छॾिजनि, हीअ कन जेके आहिनि इहे जेके आहिनि इहे बंदि कराए छॾिजनि, शीओ भराए छॾिजे ऐं ज़बान बि वधाए छॾिजे बसि। छो जेको असीं ॻाल्हाइण था चाहियूं तव्हां ॿुधो कोन था, जेको असीं ॿुधण था चाहियूं सुरीला गीत तव्हांजा सुठियूं ॻाल्हियूं उहो ॿुधायो कोन था। ॾिसूं छा था, ॾिसण त असीं मेला आया हुआसीं महबूबनि जा, हिते ख़ुशियूं ॾिसण आया हुआसीं, पर हिते ख़ुशियूं त कोन्हे। इहे सभु शयूं वरी सघनि थियूं। हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हर माण्हू इहो फ़ैसिलो करे वठे, अॼु खां मूंखे जेको आहे सो ॾोह कोन्हे करिणो, को ग़लति कमु कोन्हे करिणो। बाक़ी जेसि ताईं सम्झो था न, आउं सम्झां थो त ओशो इहा ॻाल्हि कई त जेसि ताईं मज़हबनि में गुंजाइश आहे माफ़ी जी, तेसि ताईं हीअ जेको आहे सो पाप कंदा रहंदा। पाप धोइण जी जेसि ताईं गुंजाइश आहे तेसि ताईं पाप ख़तमु न थींदो, गुंजाइश ई न आहे। इहे सभु शयूं जेके आहिनि उहे ख़तमु करणियूं पवंदियूं। असीं कमु कहिड़ा पिया करियूं असीं, ऐं असीं जेको आहे सो मुस्तक़बिल कहिड़ो था चाहियूं, दुआऊं असीं कहिड़ियूं था घुरियूं। असांखे जन्नतुल फिरदौस मिलंदो असां जेके धंधादारी था कयूं। लतीफ़ साईं अॻे चई वियो हलियो, ॾाह थियो, वखर वियाई लूणु थो रुंग खथूरी घुरी, लूणु वरितो अथई वरी खथूरी रुंग थो घुरी। वखर वियाई लूणु थो रुंग खथूरीअ घुरी जी, भूंगो तुंहिंजो भर ते, भूंगो तूं मरण खे जी थियो आहीं, जेको आहे हिकिड़ी लपाट लहर लॻंदी हलियो वेंदे, पोइ बि कूड़ थो ॻाल्हाईं। भूंगो तुंहिंजो भर ते जिम ॻाल्हाईं कूड़, जिम विञाईं मूड़ जो तो खटियो थो घोरियो। हाणे मूड़ी थी वञे, सिर थी वञे, सिर बचाए, खटियो तुंहिंजो खॾ में वञे। तव्हां जो जेको खटियो आहे उहो सभिनी खे ख़बर आहे, तंहिंजे करे पुलिस ऐं वकील ऐं अदालतूं ऐं कामोरा ऐं हुकुमरान सभिनी खे सुधरणो पवंदो, ऐं मास्तर ऐं मुला ऐं पीर। तव्हांजे पुठियां माण्हू आहिनि, माण्हुनि खे बचायो, माण्हुनि खे गुमराह न कयो, माण्हुनि खे सही ॻाल्हि ॿुधायो। ऐं पुलिस सां असांखे हमदर्दी आहे, पर पुलिस खे असां गॾोगॾु वकीलनि खे तब्दील सुधरणो पवंदो। कानून ते सभिनी खे हलो, फ़िलहालु घणियूं ॻाल्हियूं छॾियो, कानून ते हलो। पाण भला जोड़ियो, जेकर तंहिं ख़ुदा जे कानून ते बि नथा हलो, अंग्रेज़नि जे कानून ते बि नथा हलो, वॾनि जे कानून ते बि नथा हलो, तंहिं पाण वेही तइ कयो। घर खां वठी इक़्तिदारी अवाननि ताईं तइ करियो तव्हांखे हलिणो कीअं, तव्हांखे हलो तव्हां कीअं पिया। जेके तव्हां तइ करे विधो आहे उन तव्हां अमल करे विधो, तव्हांजी आसमान बि खिली पवंदो, धरती बि खिली पवंदी। ऐं लतीफ़ ॿी ॻाल्हि चई वेहंदो, जियन से संघार अॼे जनी ॻाल्हि, ॾाढो इत्मीनान चवंदो रे भला माण्हू आहिनि। जियन से संघार अॼे जनी घारिया, छो जनी संदा ॿार अठई पहर अॻूं तरह। अहिड़ा भला माण्हू आहिनि जो अठई पहर उन्हनि जा जेके बचा आहिनि उहे ख़ुशि आहिनि। आहे अहिड़ो माहौल, आहे को घर बचियो, असांजो त कोन बचियो, कणो कणो थी वियासीं। तंहिं करे महिरबानी करियो, मोहबती मेरे ॻोठ बदिजे, जेके मोहबत करियो था हिकु ॿिए सां, जेके हिकु ॿिए लाइ रोओ था, जेके उहे धार न थियो, महिरबानी करियो धार न थियो। छो त ज़िंदगी ॾिसंदे ॾिसंदे अखि में हली वेंदी, तव्हांखे ख़बर ई कोन पवंदी। ॾाॾा हलिया विया, अबा हलिया विया, असीं वञूं पिया, ख़ुदा तव्हांखे वॾी हयाती ॾिए, असांजी ज़िंदगी तव्हांखे लॻे, पर वञिणो सभिनी खे आहे। तंहिंजे करे मोहबती मेरे ॻोठ बदिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाण ईंदा बादशाह। सभिनी खे दुआ था करियूं, हीअ जेको पुलिस आहे, अदालतूं ऐं वकील, इहे ॿ टे ॼणा ठही वञनि पाण में, त वॾो इनकलाब अची वञे। तंहिं करे सभिनी खे सुधरणो पवंदो, सभु तब्दील थियो।